गुलामुल्लाह भरिसां ॻोठ मोहम्मद हसन मीरभर में ग़रीब पोहित जावेद मल्हा जो मासूम 6 सालनि जो नींगर दाद मोहम्मद मल्हा कैंसर जहिड़े ख़तरनाक मर्ज़ में मुब्तला। नींगर जे मुंहुं ऐं कन में कैंसर जो मर्ज़ फैलिजी वियो आहे। नींगर मुसलसल रतु वहंदो रहे थो। संदसि वारस गुरबत सबबि संदसि इलाज कराइण खां क़ासिर आहिनि। इन सिलसिले में मासूम नींगर जे वालिद जावेद ऐं संदसि वालदा गुलशन मल्हा मीडिया खे ॿुधायो त असांजो मासूम दाद मोहम्मद गुज़िरियल 2 सालनि खां कैंसर जहिड़े मर्ज़ में मुब्तला आहे। असां गुरबत सबबि घर जो सभु कुझु विकिणी ख़र्च कयो आहे। हाणे असां संदसि इलाज नथा कराए सघूं। असांजो मासूम बचे जी ज़िंदगी ख़तरे में आहे। असां कंहिं बि मसिया जे ओसड़े में आहियूं। इन सिंध हुकूमत सरहदी वारे खे अपील कंदे चयो त जल्द असांजी वाहिर करे असांजे मासूम बचे जी इलाज कराए संदसि हयाती बचाई वञे। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो साहिल न्यूज़ नेटवर्क।